पुट तूं छा थो सम्झी? कातिलनि खे ॻोल्हण में कामयाब थी वेंदे? बाबा जेकॾहिं अदा जा कातिल क़बर में दफ़न कया वेंदा न, उतां बि खोटरे खणी ईंदो मां। उहो त आहे पुट, पर ख़बर अथई जॾहिं तूं घर खां ॿाहिरि हूंदो आहीं न त असांखे पेट में साह न हूंदो आहे ऐं ख़ौफ़ में वकोड़िया पिया हूंदा आहियूं। अलाह न करे जो तोखे कुझु थिए, इहो सोचो अथई त तुंहिंजे पोड़े पीउ मां जो छा थींदो? अम्मा तुंहिंजूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि, पोइ सोच त मूंखे छा थींदो। लाला पोइ बि पंहिंजो वधि खां वधि ख़्यालु रखंदो कर पुट। असांजो आख़िरी सहारो हाणे तूं ई आहीं। जॾहिं नवाब खान ठाह लाइ अचे थो, पोइ तूं ठाह छो नथो करीं? बाबा नवाब खान ठाह लाइ राज़ी कोन थींदो, इहे सोट जूं अजायूं खबियूं आहिनि। जेकॾहिं लाला नवाब खां ॻाल्हियुनि में अची थो वञे ऐं ठाह जूं ॻाल्हियूं करे थो त छा तूं हुन सां ठाह कोन कंदे? अम्मा ॻाल्हियूं बि थींदियूं, ठाह बि कंदुसि, पर पहिरियां कातिलनि खे ज़ाहिर करण थो चाहियां। शक जे बुनियाद ते मां किथे बि ॻाल्हियूं करणु नथो चाहियां। तुंहिंजे सोट खे पूरी पक आहे त वज़ीर जो कातिल नवाब खान ई आहे। जेकॾहिं नवाब खान आहे न त पोइ लिकंदो कोन, तमामु जल्द ज़ाहिर थी पवंदो। उहा न करे बाबा, जो जिन अदा खे अगवा कयो हो न, उन मां हिकिड़े खे मूं पकड़ियो आहे। तमामु जल्द मां हुनजो वात खोलराईंदुसि। लाज़मी नाहे लाला त जिन तुंहिंजे भाउ खे अगवा कयो त मारण वारा बि उहे ई हुजनि। अम्मा असुल पहिरियों हितां ई निकिरंदो, ऐं उहो काॾे थो वञे, किथे थो वञे, केरु केरु शामिल आहिनि, इहा जल्द ख़बर पइजी वेंदी। सिर्फ़ु कुझु ॾींहं सब्र कर, मां हुन कमीने जो वात खोलराए वठां, पोइ ख़बर पवंदी त सोट जे ॻाल्हियुनि में केतिरी सचाई आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।